अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं यार रफ़ीक सुमरो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पाक 24 न्यूज़। फैज़गंज खां ख़बर शामिल कंदासीं। फैज़गंज जे लॻोगोट अलहजोड़े शहर जी ठहियल बिल्डिंग नाक़्स मटीरियल सबबि वेहिजी वई। ॿारनि जे उस्तादनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। स्कूल जी बिल्डिंग 5 महीना अॻु 2 करोड़ जी लागत सां ठहियल बिल्डिंग जी छित बरसाति सबबि टुटी पई आहे। स्कूल जे उस्तादनि ऐं सवे मासूम ॿारनि बिल्डिंग में नाक़्स में इस्तेमालु करण ते इंजीनियर बिल्डिंग अकरम लाशारी ऐं ठेकेदार मीर मनोज जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो। एहतियात कंदड़ शागिर्दनि ऐं उस्तादनि वज़ीर तालीम खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी बिल्डिंग में थियल करप्शन जी जांच कराई वञे। ओॾां तालुका एजुकेशन ऑफिसर तालिब चटराणी चयो त असांजे चवण बावजूदि बि ठेकेदार नाक़्स मस्जिद इस्तेमालु कयो आहे, जॾहिं त वज़ीर तालीम खे नोटिस वठणु घुरिजे।